अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईं थो वञां तकरार ड्रामे जी अचण वारी जी पूरी अपडेट। नेक्स्ट एपिसोड जेका ईंदी दोस्तों, इन में तव्हां ॾिसंदो त नज़ीर खे मारियो वेंदो। नज़ीर पुॼी कोन सघंदो, मूसा वारनि ताईं पुलिस ताईं न पुॼी सघंदो। उन जे पोयां नवाब खान जा माण्हू बि बचियल आहिनि ऐं बख़्शल खे बि ख़बर पइजी चुकी आहे। हू कंहिं न कंहिं तरीक़े इन खे गुप्त कंदो, छाजे करे उन्हनि खे ख़बर आहे इहो मूसा ताईं पुॼी वियो त सॼी ॻाल्हि खुली वेंदी ऐं नज़ीर जो अॻी क़िस्त हिकु ॿ क़िस्तनि जे अंदरि नज़ीर खे पूरो कयो वेंदो ऐं बख़्शल जी गद्दारी आहिस्ता आहिस्ता सभिनी जे साम्हूं अची वेंदी। नज़ीर गद्दार त न हुयो, नज़ीर बख़्शल जे चकर में फासी वियो हुयो, तव्हांखे त ख़बर आहे। लेकिन मूसानि जो शक बि पको आहे नज़ीर ऐं बख़्शल जे मथां। लेकिन जॾहिं नज़ीर मारिजी वेंदो त पोइ उनखे शक पको बख़्शल लाइ वेंदो। लेकिन फ़िलहालु मूसा कुझु क़िस्तनि ताईं हिते ई फाथल हूंदो ऐं ॿी ॻाल्हि त नवाब खान फ़िलहालु होॾे वेंदो मुलाक़ात जे हिसाब सां, पर पंहिंजी मर्ज़ी सां वेंदो ऐं शेर अली खे बि भड़काइण जी कोशिशि कंदो त सिजावल जे मथां तूं अफ़ियार कट, मां तोसां वेठो आहियां। शेर अली इन ॻाल्हि खे सम्झी वेंदो। उहो चवंदो इहो केरु थींदो आहे सिजालड़ो मां इन जे मथां अफ़ियार कटियां, कोई ॿिए बि गोली हलाए सघे थो, को ॿियो बि हूंदो। लेकिन शेर अली माना सम्झी वेंदो आहे ऐं नवाब खान खे सुठो रुख नाहे ॾींदो। ऐं ॿी तरफ़ त दोस्तों हाणे अचण वारी क़िस्तनि में ज़बरदस्त मलाखड़ो थियण वारो आहे ऐं वक़्त जी इहा नज़र राणी जे मथां आहे। कंहिं न कंहिं तरीक़े सां मां राणी सां निकाह कयां, लेकिन इन जी ख़्वाहिश इहा जल्द पूरी कान थींदी।